नाज़रीन अवासा ख़बर शेयर कंदालू जुंगशाही में रिपोर्ट करवाए हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही कोहिस्तान सत भांगे 4 जे गोठ हाजी खियरो झोखियो बाशार जो स्कूल केतरनि सालन खां बंद हुजण करे उतां जा मासूम ॿार तालीम जड़े ज़ेवर खां महरूम बणिजी विया आहिनि। मासूम ॿारनि जो ॻोठ जे नौजवाननि सां गॾु स्कूल अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो फ़ौरन बंदि थियल स्कूल खे खोलराए स्कूल ते उस्ताद मुक़ररु करे ॿारनि खे तालीम ॾियारण जो मुतालबो करे छॾियो आहे। उन सिलसिले में ॻोठ हाजी खियरो जोखियो जे केतिरनि ई तालीम खां महरूम थींदड़ मासूम ॿारनि पंहिंजे ॻोठ जे नौजवान सां गॾु बंदि थियल स्कूल बिल्डिंग ॻाॾो स्कूल खोलरायो। ॿार पढ़ायो जा ज़ोरदार नारा हणंदे गुलाम नबी जोखियो, फ़कीर अली नवाज़ जोखियो, परवेज़ जोखियो, जमालुद्दीन जोखियो ऐं ॿियनि चयो त संदन स्कूल काफ़ी वक़्त खां बंदि थियण करे संदन ॿार तालीम खां महरूम बणिजी विया आहिनि। हिननि चयो त सिंध हुकूमत हिन वारे जेके नवां उस्ताद मुक़ररु कया आहिनि उहे बंदि थियल स्कूलनि ते नाहिनि मुक़ररु कया। उन्हनि खे उन्हनि स्कूलनि ते मुक़ररु कयो वञे उहे जिते अॻु में ई उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। उन्हनि चयो त असां पंहिंजी बंदि थियल स्कूल खे खोलराए उस्ताद मुक़ररु करण लाइ काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि पर असांजी दांह ते केर बि ध्यानु ॾियण लाइ तयारु नाहे। हिननि वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम, MPA सूबाई वज़ीर सैयद रियाज़ हुसैन शाह शिराज़ी, MNA सादिक अली मेमण समेत समूरनि वसवारनि खे घुर कई आहे त फ़ौरन हिन जदीद दौर में संदन बंदि थियल स्कूल खे खोलराए उस्तादनि खे मुक़ररु करे संदन मासूम ॿारनि खे तालीम जे ज़ेवर सां आरास्ता करे संदन मुस्तक़बिल संवारे ख़ैर जहालत जी ज़िंदगी मां निजात ॾियारी वञे।